Let's begin the show. जी हाँ, KTN पेश करे तो सिंध जो सब खां वॾो गेम शो हो जमालो हवाउनि जे शहर हैदराबाद ऐं हैदराबाद जे दिल अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर्स में भरपूर एंटरटेनमेंट सां गॾु लातादाद इनामात। जेकॾहिं अवां में आहे जोश जज़्बो ऐं टैलेंट, अवां खटे सघो था कार, मोटरसाइकिल, सोन, मोबाइल फोन्स, LED TVs, इलेक्ट्रॉनिक आइटम्स ऐं होम अप्लायंसेस ऐं घणो कुझु। हाणे सजंदो मेलो हवाउनि जे शहर हैदराबाद में। हो जमालो हाण थींदो 10 जून खां 22 जून ताईं हैदराबाद जे दिल अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर्स में। टिकट्स अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर्स तां ख़रीद करे सघजनि थियूं। वधीक मालूमात जे लाइ 03133 0897773। सिंध जो सब खां वॾो गेम शो।